ईसम मौला जी मोहब्बत में सूली सजाए ॾेखारी मौला अली मुर्दन मां जिंदा बनाए ॾेखारिया। मौला अली मुर्दन मां जिंदा बनाए ॾेखारिया। मौला हसन मर्द मां औरत बनाए ॾेखारी। तोवारन पीरन त कंहिंखे जन्नत में वञण जो आसरो ई न ॾिनो आहे। ॾिस अली जे मलंगन रस्तन ते वेही जन्नत खपाए ॾेखारी। हथ बुलंद करे नारा है अली। ताकि तो शिफा दिन भलागी मन का बाद में कारी मंजूर सिंह सोलंकी साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलवात पढ़ो बुलंद आवाज़। मौला कायनात बानी मजलिस न्याज़ लंगर अपनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। मौला मुतकियान मरहूम हाजी अली मदद अबड़ो वज़ौजा मरहूम हाजी अली मुराद मर्दा अबड़ो जेके हिन स्टेज ते बना पिया आहिनि ते नाला लिखियल आहिनि। मुंहिंजा अल्लाह मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके हिन इल्तमास सूरत फातिहा मौला हिननि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। इंतहाई वाजिबुल एहतराम क़िबला मौलाना मंजूर हुसैन सोलंकी साहब मुंहिंजो बुज़ुर्ग तशरीफ़ फरमा है। मां साईं क़िबला के बयान नथो चाहियां, सिर्फ़ चंद जुमला ज़िक्र मसाइल। रोअण जी इहा ॻाल्हि आहे त जंहिं बीबीअ जे दरवाज़े ते जिब्राईल झुकी सलाम कंदो हो मुसलमाननि उन बीबीअ खे दरबार में बीहारियो। मौला कंदो तूं मदीने वेंदे तूं पाण ॾिसंदे जॾहिं मदीने में रहंदे सॼो मदीनो तोखे रोशन नज़र ईंदो, लेकिन जन्नतुल बकी में वेंदे त अॼु बि ऊंद है ज़हरा जी क़बर ते। हक़ आहे मज़लूमनि खे रोइण जो जेके मुकाणी बणिजी आया हो। मां सिर्फ़ हिकु ॿ वेण कंदुसि। मुंहिंजो क़ाबिल एहतराम तशरीफ़ फरमा है। साईं फरमायो वञो चाचे बिलाल खे चओ त बिलाल अॼु अम्मा थी चवई आज़ान तूं ॾे त मां बाबे जो वसंदो मदीनो यादि कयां। शहज़ादा बिलाल जे क़रीब अची फरमाइनि था चाचा बिलाल अम्मा मोकिलियो आहे। अम्मा चयो अथई अॼु आज़ान तूं ॾे। बिलाल आज़ान शुरू कई आहे अल्लाह अकबर। मुंहिंजी साइण जा आस्ता आस्ता वेण वधिया। जॾहिं न बिलाल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो आहे शहज़ादा भॼंदा आया बिलाल के हथ ॿधी चवनि था चाचा बिलाल आज़ान आहिस्ता ॾे अम्मा जा आख़िरी दम बंद। ये हक़ आहे मज़लूमनि खे रोइण। नाए ॾींहं खां बाद बाबे जी मज़ार ते आई बाबा हक़ आहे मज़लूमनि खे रोइण जो। मौला तव्हांजो गोगू जनाबे साइण ज़हरा जी क़बर ते पुॼाए। बाबा रात जा पखी मौला हयाती ने मुझे बाबा साईं क़िबला जन के हुन जा जुमला आहिनि हिन लफ़्ज़ ते मजलिसूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि। बाबा रात जा पखी बोलियो बोले सुमी था पवन बाबा मां तुझी अकेली दी ओ जेका
सजी सजी रात रोईंदी थी वता मुखे के न चयो ज़हरा तुझे बाबे दवदार मान ये हक्का मजलूमन के रोने माला खवारी पड़ा आजादार माला खवारी पड़ी बिस्मिल्लाह याली मुझू वसीयतूं बुद याली माला खवारी पड़ा आजादार बाहू न बाबा रात जा पखी बोलियों बोले सुमी था पवन बाबा मां तुझी अकेली दिया जेका सजी सजी रात रोईंदी थी वता मुखे के न चयो ज़हरा तुझे बाबे जा वडार मान आखिरी गाल याली मुझू वसीयतूं बुध याली मुझी कब्र जो निशान न बनाए जा या अली मुझी कब्र ते कुरान पढ़ जा पर अकेलो नाच जा मुझे हुसैन के वठी अच जा छो ज़हरा हुसैन फरमाए दिया अली तो के त खबर मां जख्मिया ओ मुझे जख्मन जे इलाज जो नालो हुसैन शिफा हुसैन बलाई हाणे मौलाना मंजूर हुसैन सोलंकी साहब बसाए मौला जी ड्यूटी ॾींदा इन जो टाइम 1 कलाक ताईं इबादत कंदा ऐं उन्हनि खां बाद में ज़ाकिर बैद सवार शाहिद हुसैन गाए जा मौजूद आहिनि उहे मौला जी मथां गाने शुनूतिए ज़हूरे मामे ज़माना बावाज़े बुलंदर सलावत बराए ज़हूरे मामे ज़माना बावाज़े बुलंदर मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम